पीपल्स पार्टी समेत सियासी जमायतन चूंड मुहिम तेज करे छड़ी। पीपल्स पार्टी पारा आज रावलपिंडी में सियासी पावर शो कयो वेंदो। लियाकत बाग में जलसे जूं तैयारियों। पिंडी जो आवाम शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे लाडले पुट बिलावल भुट्टो ज़रदारी जी तकरीर ॿुधण लाइ बेचैन थी वियो। शहर जे अवामी हंधनि ते पीपल्स पार्टी जे चूंड जलसे जा चर्चा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मुख़्तलिफ़ अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। अज रावलपिंडी के लियाकत बाग में पार्टी मंशूर अवामी मुआशी मुआहदे ते ॻाल्हाईंदुसि। अवाम के जलसे में शिरकत की दावत ॾियां थो। लियाकत बाग में शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजो आख़िरी ख़िताब कयो हो। अचो अहद करियूं ते शहीद राणी जी अणपूरे मिशन के पूरो कंदासीं। नफ़रत ऐं विरहासत वारी सियासत के ख़त्म कंदासीं। पीपी वाहिद जमायत है जंहिं वटि गुरबत बेरोज़गारी ऐं महांगाई के मुंहुं ॾियण जो मनसूबो आहे। बलोचिस्तान के शहर हब में पीपल्स पार्टी पारां जलसो मुख़्तलिफ़ शहरन में जियालन की आमद जो सिलसिलो जारी है। गुणो सदर आसिफ अली ज़रदारी जलसे के ख़िताब कंदो। मुख़्तलिफ़ पार्टियन जा केतराई अॻवान आसिफ अली ज़रदारी आॾों पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कंदा। मुल्क में धाड़ियल ताकतवर ऐं पुलिस कमज़ोर है। किथे अक्सरियत पसंदी, किथे धाड़ा ऐं किथे अगवाकारी है। असां कॾहिं इन ॻाल्हि खे सम्झंदासीं त असां ग़लत फ़ैसला करे रहिया आहियूं। जमहूरी सियासत में सॼी ज़िम्मेवारी सियासतदाननि ते विधी वेंदी आहे। इलेक्शन जे ॾींहुं में इहा ज़िम्मेवारी आवाम ॾांहुं मुंतक़िल थी वेंदी। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो लाड़काणे में जलसे खे ख़िताब। आलमी मालियाती फंड जो पाकिस्तान ते समाजी प्रोग्राम हलाइण ते ज़ोर। IMF जो चवणु आहे त पाकिस्तान के कमज़ोर तबके जे समाजी तहफ़ुज़ लाइ वधीक क़दम खणण घुरिजनि। कमज़ोर तबके लाइ महफ़ूज़ बिजली ऐं गैस टैरिफ स्लैब जारी रहण घुरिजे। हलंदड़ महीने साल सेप्टेम्बर में सिहत ऐं तालीम जी ख़र्चनि जो हदफ़ पूरो कयो वियो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे इंतज़ामी ढांचे खे वधीक बहितर करणु घुरिजे। सिंध जे निगरान हुकूमत सब रजिस्ट्रार की भर्ती जो अमल सिंध पब्लिक सर्विस कमीशन तहत करण जो फैसलो करे वरितो। वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जो चवणु आहे त सब रजिस्ट्रार की पोस्ट ग्रेड 15 जी आहे ऐं ही पोस्ट तमाम अहम आहे। सब रजिस्ट्रार के कमीशन ज़रिए भर्ती करण सां इदारनि में बहितरी ईंदी। शहीद बेनज़ीर भुट्टो की न्याणी आसपा भुट्टो ज़रदारी पारां चूंड मुहिम जो सिलसिलो जारी है। आसपा भुट्टो ज़रदारी अज लियारी ज़िले जो दौरो कंदी। जियालन पारां तैयारियूं मुकम्मल। आसपा भुट्टो ज़रदारी लियारी के मुख़्तलिफ़ हंधनि ते अवामी मेड़ाकनि के ख़िताब पिणु कंदी। हुकूमत पारां नाड़ो बचाइण लाइ सुधारनि जो प्लान तैयार कयो वियो। निगरान हुकूमत पारां सीड़पकारनि खे एतमाद में वठण ते गौर वीचार। वफ़ाक़ी हुकूमत पारां गैस शोबन में वॾा सुधारा प्लान तैयार करे वरितो। सुधारा प्लान की मंजूरी लाइ निगरान वज़ीर आज़म की सदारत हेठ इजलास सूमर ते थींदो। गॾियल मुफ़ादन वारे काउंसिल जो इजलास सूमर ते तलब कयो वियो। वर्ल्ड एथलीट फेडरेशन पारां मंजूर कयल पाकिस्तान की पहिरीं मैराथन कराची में आमिर सोहेल खटे वरिती। कराची में पाकिस्तान की पहिरीं मैराथन रेस एथलीट ऐं शहरिन वॾे तादाद में शिरकत कई। फुल मैराथन रेस खटींदड़ आमिर सोहेल 2 कलाक 36 मिनटन में 9 सेकंड में मुकम्मल कई। फुल मैराथन में इसरार खटक 2 ऐं आमिर अब्बास 3 पोजीशन माणी। औरतुनि जी फुल मैराथन रेस में महनूर सब खां अॻिते रही। 1 ॾहाई 1 किलोमीटर की हाफ मैराथन में हाफिजुल बरकात फ़ासिलो 1 कलाक 17 मिनटन ऐं 12 सेकंडन में तय करे टॉप पोजीशन हासिल कई। हाफ मैराथन में इकराम 2 ऐं ज़ाहिर शाहिर 3 पोजीशन हासिल करे वरिती। ॿुधाए पियो वञे त लंडन ऐं बोस्टन जे तर्ज़ ते कराची में आलमी मयार की पहिरीं मैराथन रेस मुनक़िद कई वई। मैराथन रेस में 60 सालन जा पीरसन माण्हू भी शामिल थिया। इस्लामाबाद में भी मैराथन रेस जारी। वॾे अंग में माण्हू ॾिसण लाइ पहुता। ईरान में दहशतगर्दी के वाक़े में पाकिस्तानी मारिजी विया। 5 ॼणा ज़ख़्मी मारिजी वियलनि जो ताल्लुक़ पंजाब सां आहे। पाकिस्तान पारां 9 पौरतनि के क़त्ल वारे वाक़े की मज़म्मत परॾेही मामलनि वारे निगरान वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो आहे त हमलो पाक ईरान लाॻापा ख़राब करण की कोशिश आहे। ईरानी सरकार वाक़े के ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे।
सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़ पीरज़ादो कुछ अरसो बीमार रहण खां पोइ कराची में लादाणो करे वियो। ज़ुल्फ़ पीरज़ादो खे फजर महल तबियत ख़राब थियण ते जिना अस्पताल आंदो वियो हो। ज़ुल्फ़ पीरज़ादो जो मड़ मौजदेड़ो वेझो लिटिल मास्को सॾाईंदड़ ॻोठ भलड़ेजी में मिटी माओ हवाले कयो वेंदो। सहाफ़ती बिरादरी में ॾुख जी लहर छाइजी वई। नाज़रीन, हेडलाइंस हमारी